घोटकी जे तालके खानगढ़ जे यूनियन काउंसिल मिठड़ी जे ॻोठ जान मोहम्मद गबोल में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जिते फर्नीचर न हुजण सबब शागिर्द पट ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। स्कूल जी इमारत इंतहाई ज़बू हालत में आहे। स्कूल में कुर्सियूं मेज़ूं समेत ज़रूरी फर्नीचर मौजूद न आहे। फर्नीचर जी खोट सबब शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं फ़र्श ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि, जंहिं करे तालीम जो अमल बुरी तरह मुतासिर थी रहियो आहे। ॻोठ जान मोहम्मद गबोल जे रहवासी न्याज़ मोहम्मद गबोल, नज़ाकत अली गबोल, मोहम्मद बख्श गबोल, एहसान गबोल ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदन ॻोठ जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल काफ़ी वक़्त खां ज़बू हाली जो शिकार आहे। स्कूल में न मुनासिब इमारत आहे ऐं न ई फर्नीचर, जंहिं करे मासूम बरड़ा पट ते वेही तालीम हासिल कनि था। ॻोठाणनि सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर, डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कुनवाणी ऐं तालीम खाते जे लाॻापियल अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जान मोहम्मद गबोल जी इमारत जी मरम्मत ऐं तामीर जो कमु फौरी तौर ते शुरू करायो वञे। स्कूल खे फर्नीचर फराहम कयो वञे, जीअं ॻोठ जा मासूम बरड़ा सुकून ऐं बहितर माहौल में तालीम हासिल करे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।